ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांति स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। ज्ञान स्वरूप आहियां। पवित्र आहियां। मां आत्मा निराकार बाप जी संतान शक्तिशाली आहियां। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा चवनि था मीठे मीठे ॿार। बाबा चवनि था कि पंहिंजे मथां पूरी पूरी नज़र रखो। जे माण्हू ॿियनि जे मथां नज़र रखंदो न, छा थो करे, ईअं छो थो करे, कंहिंसां थो ॻाल्हाए, छा थो ॻाल्हाए, ईअं असांखे ख़ुदि जे मथां बि नज़र रखणी कि मुंहिंजो मन छा थो सोचे, बुद्धि कीअं निर्णय थी खणे, मुंहिंजी आदतूं कीअं आहिनि, मुंहिंजी नज़र हेॾे छो थी वञे, छा मुंहिंजी इच्छा आहे उहा वठण जी, छा मूंखे उहो खपे। हीअ ख़ुदि जी बि जांच असांखे कंदो रहो। ख़ुदि जी बि जांच कंदा। जीवन में ख़ुदि जी आदतियूं बि चेक करो। ख़ुदि जी सोच खे बि चेक करो कि मां कीअं थी सोचां। आख़िर मूंखे अगरि गुस्सो ईंदो आहे त मुंहिंजी कहिड़ी सोच जे कारण गुस्सो ईंदो आहे, कहिड़ी मुंहिंजी इच्छा पूरी न थी थिए छा, या मुंहिंजी कोई इच्छा आहे या कोई कामना आहे कंहिंजे लाइ, कंहिंजे प्रति कि ईअं करे, मुंहिंजो स्वार्थ त न आहे। त इहे सभु असांखे ख़ुदि खे चेक करणो। ख़ुदि खे चेक करो। ॿियनि जे मथां नज़र न विझण खां पहिरियों त असां ख़ुदि खे ई चेक करो ऐं ख़ुदि खे चेक करे चेंज करो। भई कंहिंजी न आदत हूंदी आहे न, भई अगरि असांजे कननि में ॻाल्हियूं अचनि थियूं त असांजे मतिलब जी न आहिनि उहे ॻाल्हियूं, त असांजे मतिलब जी न आहिनि, लेकिन उहे कन में अचनि थियूं। हाणे माण्हू कॾहिं कॾहिं एॾो जोर सां चिलाईंदो त आस पड़ोस वारनि जी बि ॻाल्हियूं मन में कन में ईंदियूं आहिनि। त असां छा करूं कि भई ख़ुदि खे चेक करूं कि भई हीअ ॻाल्हि जो बि थिए थी, हाणे असांजे कन में अचे थी, असांजो होॾे ध्यानु वियो, असां हुनखे सोचण था लॻूं, असां ईअं सोचूं था भई ईअं छो थो चएसि, हीअं थोरी चइणो खपे, फलाणो फलाणो। भई तव्हांखे तव्हांजी ड्यूटी आहे त तव्हां सोचो, न त अगरि तव्हां हिकु इंसानियत जे नाले बि सोचो था, ॿुधो था, त सिर्फ़ु संकल्प करो, उन्हनि जी ॻाल्हियुनि में वञी इंटरफेयर न करो। त माण्हू चईंदा न तव्हांजो छा मतिलबु असांखे चओ था, है न। पति पत्नी भले पति पत्नी जे विच में कोई ॻाल्हि थींदी, ससु ॿुधे थी, है न, ससु ॿुधे थी, ससु सोचे थी
वीचारो अगरि पत्नी बुरो कंदी हूंदी त पति जे लाइ पुट जे लाइ सोचदी, अगरि पति बुरो कंदो हूंदो त पत्नी जे लाइ बहू जे लाइ सोचदी न, कि ॾिस कीअं थो ॻाल्हाए, कीअं थो ईअं करे, कीअं थी ॻाल्हाए। लेकिन अगरि तव्हां हुननि जे विच में वेंदव न त चईंदो तव्हांजो छा मतिलबु, असां ॿई कीअं बि ॻाल्हायूं विणूं। छोजी पति पत्नी में हिक ॿिए जो मोह त हूंदो आहे न। अॼु ससु पत्नी खे चए, अगरि छोरो मतिलबु अगरि हुनजे मुंहं में बि हूंदो त पंहिंजी माउ खे बि चई छॾंदो, मूंखे थी चए न तूं छो थी हुनखे ईअं चए, हा न। त हिन करे कंहिंजे विच में पइणो ई न आहे। लेकिन अगरि असांखे कन में ॻाल्हि अचे थी, ॿुधाए में अचे थी त असां सोचूं भई भॻवान हिन ॿिन्हिनि खे सम्झ ॾियो। ॾिसो भॻवान खे माण्हू छा चईंदा आहिनि, हिननि खे सुमत ॾियो। सुमत मतिलबु सुठी मत, है न। मतिलब कि माण्हू हेॾा ग्रंथ शास्त्र पढ़ण खां पोइ बि अञा भॻवान खे चवनि था हिननि खे सुमत ॾियो। मतिलबु ग्रंथ शास्त्रनि सां तव्हांखे सुठी मत नथी मिले, या मिले थी या तव्हां धारण नथा करो, है न। तॾहिं त दुनिया में अञा ताईं माण्हुनि जो सुभाउ संस्कार नथा चेंज थियनि, उहे ई लड़ाई झगड़ो तू तू मैं, मतिलब कि काथे न काथे त या त माण्हू ग्रंथ शास्त्र सुठी रीति पढ़ी करे सम्झी करे धारण नथो करे, या हुननि में अहिड़ी सम्झ आहे ई न कि सुख शांति सां कीअं रहूं। ईअं ई सम्झो न हेॾो सुखमनी कराइण खां पोइ बि घर घर में दुख शांति आहे, परेशानी आहे। भल माण्हू चवनि न न असांजे घर में त शांति आहे, आयो घणा ॼणा, सभु त अलॻि अलॻि रहो था, केर कंहिंसां ॻाल्हाए ई न, ॻाल्हाए हिकु त ॿियो ॿुधाए ॾे भई असांजे घर में त शांति आहे, सुख। हाणे अकेलो अकेलो माण्हू रहंदो त केरु ॻाल्हाईंदो ई न, त शांति हूंदी ई सही। लेकिन हिन समय भले घरनि में शांति आहे, लेकिन मन में ॾाढी माण्हुनि जे अशांति लॻी पई, है न। तव्हां सोचो, तव्हां चओ था सुखमनी कराई, सुखमनी कयो, कोई बि माण्हू कराईंदो न, कोई बि प्रोग्राम हुजे या कुझु बि हुजे, आए दिन सुखमनी त माण्हू कंदा ई रहंदा आहिनि। लेकिन उनखे पढ़ण सां मुंहिंजो मन शांत थियो आहे पूरो। एॾा पढ़ण खां पोइ त माण्हू एॾा किताब डॉक्टर जा पढ़े एॾा साल त डॉक्टर ई ठही वेंदा, है न। असां एॾा साल माण्हू सभु था करनि न, गुरुद्वारे वारा अलाए केरु केरु करे थो, त दुनिया में सुख आयो आहे। चलो दुनिया खां पहिरियों तव्हांजे जीवन में उहो सुख आयो आहे कि अञा ताईं तव्हांखे कंहिं न कंहिं ॻाल्हि में दुख परेशानी थींदो ई रहंदो। त मतिलबु इहे उहो ई आहे कि जेसि ताईं असां पढ़ूं था तेसि ताईं असांखे सुठो लॻे थो। लेकिन जीअं न फोन जेसि ताईं उहो प्लग में लॻल आहे त हले थो, ऐं प्लग मां कढी छॾियो त उहो न बैटरी डाउन, मतिलबु चार्ज नथो थिए। मतिलबु काथे स्विच बोर्ड हुजे त हुन फोन खे असां हलाए सघंदा आहियूं सुठी रीति, जिते स्विच बोर्ड न हूंदो त हुते फोन कम जो ई न आहे, हुते उहो ई ख़राब थी वेंदो। त दुनिया में बि त ईअं ई आहे न, माण्हू सुखमनी करे थो, चल ठीकु आहे हुन समय सुठो आहे, उहो पूरी थी वापसि खां उहो ई तेरी मेरी तू मैं जेलसी ईर्ष्या, वापसि खां दुख अची वियो। त इहे असांखे सम्झणो आहे, हर हिक खे इहे सम्झणो आहे और इहे मञणो आहे कि ग्रंथ शास्त्र सिर्फ़ु असां पढ़ूं ई था, हुन मां असां कुझु सम्झी करे धारण नथा करूं, तॾहिं त असां भॻवान खे चऊं था हे भॻवान हिननि खे सुमत ॾे, सुमत सां सुठी मत ॾे जंहिंसां हिननि खे सुख शांति अचे। ऐं भॻवान खे हमेशह सॾु कंदा आहिनि न, भॻवान खे सॾु छो था करूं, छो जी ग्रंथ शास्त्र माण्हुनि ई लिखिया आहिनि, भॻवान न लिखिया आहिनि, है न। ये ग्रंथ शास्त्र जे लिखिया आहिनि उहे माण्हुनि ई लिखिया आहिनि, भॻवान न लिखिया आहिनि। इन करे माण्हू भॻवान खे चईंदो आहे तूं अचु, अचु मतिलबु हिन जो मतिलबु तव्हांजे अंदर बि भॻवान आहे, है न। ग्रंथ शास्त्रनि में बि भॻवान आहे, मूर्तियुनि में बि भॻवान आहे। छो जी असां छा था चऊं,
कि तूं अचु ऐं असांखे ऐं हिननि खे सुमत ॾे। ये शब्द असां ध्यान सां ॿुधूं ऐं सम्झूं कि असां भॻवान खे चऊं था कि तूं अचु ऐं हिननि खे सुमत ॾे। हिन जो मतिलबु भॻवान हिते न रहंदो आहे ऐं ये ग्रंथ शास्त्र बि भॻवान न लिखिया अथई। है न, एतिरी सी ॻाल्हि असांखे सम्झणी आहे। जेसिताईं असां हिन ॻाल्हि खे न मञंदासीं कि भॻवान हिन सृष्टि ते न रहंदो आहे, भॻवान मुंहिंजे अंदरि न आहे ऐं ये ग्रंथ शास्त्र भॻवान न लिखिया आहिनि, तेसिताईं तव्हांजो उद्धार न थी सघे। तेसिताईं तव्हां भॻवान जी सुमत जेकी आहे, जेकी भॻवान अची करे मत ॾींदो आहे, उनखे सम्झी न सघंदा। तेसिताईं तव्हां कॾहिं बि भॻवान सां मिली न सघंदा। श्री तव्हां चईंदा ये ग्रंथ शास्त्र मूर्तियूं देहधारी गुरु संत सन्यासी भॻवान त तव्हांखे उहे ई लॻंदा, लेकिन भॻवान त मथां खां हेठि ईंदो आहे। छो जी असां सॾु कंदा आहियूं कि तूं अचु। भॻवान त हेठि अची करे भॻवान वास्ते गीता में लिखियल आहे, भॻवान वास्ते अची करे वास्ते कंदो आहे, ॿुधाईंदो आहे, मुंहं सां ॻाल्हाईंदो आहे, लेकिन उहो पंहिंजे शरीर में अची करे न ॻाल्हाईंदो आहे, ॿिए जे शरीर में अची करे ॻाल्हाईंदो आहे। ऐं भॻवान जॾहिं बि हिन सृष्टि ते अची करे मनुष्य तन में अची करे ज्ञान ॾींदो आहे न, त उहो ग्रंथ शास्त्र न खणी करे ॿुधाईंदो। अॼु ॾिसो दुनिया में हर वॾे खां नंढो गुरु संत सन्यासी सभिनि पंहिंजे पंहिंजे धर्मनि जा ग्रंथ शास्त्र पढ़ी करे ॿुधाईंदा आहिनि। इन जो मतिलबु कि उहे न त भॻवान आहिनि, न ही उहो भॻवान जो कुझु ॿुधाइनि था, उहो त पढ़ी करे उनजो अर्थ था ॿुधाइनि न। लेकिन भॻवान वास्ते मतिलबु कि भॻवान जॾहिं हिन सृष्टि ते ईंदा आहिनि तॾहिं उहो मुख सां वास्ते कंदा आहिनि। भई हुननि जी बुद्धि में जेको ज्ञान आहे, जेकी मत आहे न, तव्हां खां कोई पुछे भई हीअ ॻाल्हि हीअं आहे, तव्हांजी सम्झ छा थी चए, छा करूं, त तव्हां पंहिंजी सम्झ अनुसार उन्हनि खे राय सलाह ॾींदव। है न, अगरि तव्हांजे जीवन में बि कॾहिं अहिड़ो थियो हूंदो त तव्हां चईंदा हा भई असां सां बि ईअं थियो, असां त हीअं कयो, त इहा तव्हांजी सम्झ थी वई। है न, तव्हां जीअं कयो उहो हुन ॾिनई, तव्हां हुनखे ॾिनो। ईअं ई भॻवान जी सम्झ छा थी थिए, ईअं ई भॻवान जी सम्झ छा थी चए, उहो अची करे ईअं ॿुधाईंदो आहे। भई असांखे अगरि कोई दुख आहे, कोई परेशानी आहे, सम्झो अगरि ॿार जिद कंदो आहे, है न, थोरी थोरी ॻाल्हि में जिद कंदो आहे ॿार कि मूंखे त इहे ई खाइणो, मूंखे त इहे ई खपे। हाणे भॻवान खां असां पुछंदासीं भॻवान तूं अचु असांखे हाणे मत ॾे, सम्झ ॾे कि हाणे असां हिन ॿार खे कीअं पालूं, त भॻवान मथां खां हेठि लही करे असांखे ज्ञान ॾींदो कि भई उहो त जिद थो करे मूंखे हीअ ॾियो, हीअ ॾियो, हीअ ॾियो, तव्हां छो था जिद करो कि तोखे हीअ न ॾींदासीं, न ॾींदासीं, न ॾींदासीं। उहो चए मूंखे हा हाणे दाल रोटी ठाहे ॾियो, तव्हां चओ हा हल ठाहियूं था, पाण ॿई था ठाहियूं, लेकिन ठहिण में टाइम लॻंदो, ॾिस हुनखे पहिरियों भिगोइणो पवंदो, पोइ ईअं कंदो, त तूं एॾो वेट करे सघंदो आहे? उहो चए ऑर्डर करो, है न, अॼुकल्ह जा ॿार एक्सपर्ट आहिनि। उहो चए ऑर्डर करो, हुनखे ॾेखारियो, ॾिस इहे ऑर्डर कई न, हिन में इहे पयल निकितसि। अॼुकल्ह त कुझु बि कीटाणु मच्छर अलाए छा छा, हुनखे ॾेखारियो, भई चओ ॾिस ऑर्डर था करूं, लेकिन हुन में न ये चीज पयल हुई, या चल ठीकु आहे ऑर्डर बि करूं लेकिन एतिरो समय में ईंदो, त तूं वेट करे सघंदो आहे? है न, त ईअं करे असांखे उन सां गॾु जिद न करणो। ॿार चए मूंखे स्कूल न वञिणो, मूंखे ट्यूशन न पढ़णो, हाणे भॻवान जी सम्झ छा थी चए, भॻवान त हमेशह शांती जी राह ॾेखारींदो। अगरि असां बि हुन सां जिद कंदासीं कि हा तूं स्कूल न वञ, तूं ट्यूशन न वञ, असां बि जिद कंदासीं कि न तूं वञ वञ वञ, त अशांती थींदी। ॿार जिद में चए थो मूंखे स्कूल न वञिणो आहे, ट्यूशन न वञिणो आहे, चल ठीकु आहे तूं स्कूल न वञ, ट्यूशन न वञ, घर तूं एतिरा घंटा पढ़, ॿुधाए पढ़ंदे।
उहो चईंदो उहो बि न पढ़ंदुमि, चल तोखे छा कने तूं, त हीअं हीअं करे पहिरियों हुनखे थधो करणो, उहो वैसे ई गरम थियल आहे, असां गरम सां गॾु असां बि गरम थी वेंदासीं त आग ज्यादा वधी वेंदी, पोइ कुझु नुक़सान बि थी सघे, त भॻवानु हमेशह शांती जी मत ॾींदो आहे, ऐं ब्रह्मा जे मुख द्वारा ई अची करे ॾींदो आहे, मतिलबु पहिरियों छो जो हिन दुनिया में त सभई पतित माण्हू आहिनि, है न, सभु पतित माण्हू आहिनि, मतिलबु विकारी आहिनि, ये त माण्हू अलाए कीअं चईंदा आहिनि असांजे अंदरि भॻवानु आहे, बिल्कुलु बेसमझी जो कमु हूंदो आहे इहो, न एॾा माण्हू गंदगी में विकारनि में काम क्रोध लोभ मोह अहंकार करनि था ऐं चवनि था असांजे अंदरि भॻवानु आहे, एॾी वॾी बेसमझी माण्हू छो था चवनि, छो जे ग्रंथ शास्त्रनि में ई अहिड़ो लिखियलु आहे, छो जे ग्रंथ शास्त्र भॻवानु लिखियो ई न अथई, तॾहिं त असां भॻवान खे चऊं था तूं अचूं असांखे सुमत ॾे, त इहे सभु ॻाल्हियूं ॾिसो कॾहिं असां ध्यानु ॾिनो, असां कॾहिं सोचियो कि भई असां त चऊं था भॻवानु मथां खां हेठि लहो, असां त चऊं था मथां वारो छा थो करे, मथे वेही वेही बारिश छो थो बरसाए, कॾहिं तव्हां इहो ध्यानु ॾिनो कि मां मथां वारो खे पंहिंजे अंदरि कीअं चई सघंदी आहियां, कॾहिं असां ध्यानु ॾिनो, लेकिन इहे ई नंढी नंढी ॻाल्हियूं ई भॻवानु स्वयं हिन समय हिन सृष्टि ते अची करे असांखे ॿुधाइनि था कि ॾिसो तव्हां चओ छा था ऐं करो छा था, न त केॾी वॾी बेसमझी, असां द्वापर युग खां असां हेॾा बेसमझ थी वियासीं, छो सिर्फ़ु असां सम्झो कि इहे ग्रंथ शास्त्र भॻवान लिखिया अथनि, इहे गुरु संत सन्यासी भॻवान आहिनि, परंतु इहे त ख़ुदि ई ग्रंथ शास्त्र पढ़ंदा आहिनि, इहे त ख़ुदि ई भॻवाननि खे यादि कंदा आहिनि, कहिड़े भॻवान खे यादि कंदा आहिनि, इहे ब्रह्म तत्व खे यादि कंदा आहिनि, जबकि हुन ब्रह्म तत्व में रहण वारो भॻवानु उनखे यादि न कंदा आहिनि, उन तत्व खे यादि कंदा आहिनि, त असां हेॾे समय खां अंधियारे में हुयासीं, हाणे भॻवानु असांखे सोझिरे में लाहे थो कि हे जीव जी आत्मा तूं चए छा थी, पढ़े छा थी, करे छा थी, तोखे प्राप्ति त कुझु बि नथी थिए, उहो ई विकार बुराइनि जे वश थी माण्हू दिन प्रतिदिन दुख वधंदे ई थो वञे, घटे त नथो, असांजे जीवन में माण्हू एॾो अगरि पढ़े न, जेतिरा माण्हू अॼुकल्ह ग्रंथ शास्त्र पढ़नि था न, एतिरो अगरि कोई डॉक्टर इंजीनियरिंग जी पढ़ाई पढ़े त अलाए छा ठाहे छॾे, है न, मतिलबु एतिरो अगरि किताबियूं गहराई सां नियम प्रमाण विधि पूर्वक माण्हू पढ़े थो, अगरि एतिरो स्कूलनि जी पढ़ाई पढ़े त केॾो सुठो हुन पंहिंजी पढ़ाई में केॾो होशियार थी वञे, है न, अॼु माण्हुनि खां एतिरा ग्रंथ शास्त्र पढ़ण खां पोइ बि उन्हनि खे उहो यादि न आहे कि फलाणे पेज में फलाणी लाइन में कहिड़ो अक्षर आहे, यादि आहे तव्हांखे, कोई पुछे कि एॾा बार सुखमनी ग्रंथ शास्त्र पढ़िया अथव, तव्हां ॿुधाए सघंदा आहियो 20 पेज में ॿी लाइन में कहिड़ो अक्षर लिखियलु आहे, अगरि हुन में 20 पेज हूंदो त सही ॾाढो वॾो हूंदो आहे, ॿुधाए सघंदा आहियो, न ॿुधाए सघंदा आहियो, हुनजो अर्थ छा आहे, अगरि ॿुधाए बि सघे त हुनजो अर्थ छा आहे, अच्छा अर्थ बि ॿुधाए छॾे त हुनखे जीवन में धारण कयो आहे, ओड़ा ठहिया आहिनि माण्हू, है न, एॾा ग्रंथ शास्त्र, गीतायूं माण्हू केॾो थो पढ़े, गीता में त लिखियलु आहे कामा शत्रु आहे, अॼु हेॾा गुरु संत सन्यासी गीतायूं गीतायूं पढ़नि था, गीता में लिखियलु आहे कामा शत्रु आहे, छा उहो पंहिंजे शिष्यनि खे ईअं चईंदा कि ॾिस ॿार गीता में लिखियलु आहे कामा शत्रु आहे, अॼु खां विकार में न वञो, है न, चई सघंदो आहे कोई गुरु, न चई सघंदो आहे, हुनखे पतो लॻे उहो माण्हुनि खे चए माण्हू अचनि ई न हुन वटि, चईंदा अरे इहो त चए थो विकार छॾो, अचण ई न, उन्हनि खे त पंहिंजी कमाई करणी, है न, त इहे ग्रंथ शास्त्र बि तव्हां ख़ुदि तव्हांखे अथव हथ में, खोले करे पढ़ो छा लिखियलु आहे हुन में, हिकु हिकु शब्द जो अर्थ पढ़ंदव न, तॾहिं तव्हांखे सम्झ में ईंदो कि तव्हांजा गुरु तव्हांखे केॾा अंधियारे में रखी वेठा आहिनि, सच्चाई न ॿुधाईंदा आहिनि, पूरी सच्चाई न ॿुधाईंदा आहिनि तव्हांखे, तॾहिं त जीवन में तव्हां एॾा ग्रंथ शास्त्र पढ़ण खां पोइ बि घर गृहस्थी में दुख शांती छो थो थिए,
छो जी माण्हुनि खे पतो आहे, गुरूअनि खे बि पतो आहे कि ये काम विकार ही सभिनि खां वॾो शत्रु आहे, लेकिन पंहिंजे शिष्यनि खे, पंहिंजे मञण वारनि खे इहे कॾहिं न चईंदा आहिनि कि ये विकार छॾो। छो जी हुननि खे पतो आहे कि माण्हू खे मां चईंदमि त कोई मूं वटि ईंदो ई न, लेकिन परमात्मा ही अहिड़ो शक्तिशाली सत्यवादी भगवान हिन समय हिन सृष्टि ते अची करे सभिनि खे खुलो थो चए, तॾहिं त ब्रह्म कुमारीज़ में माण्हू छो न ईंदा आहिनि? हिन ज्ञान में, हिन पंथ में तव्हांखे सभु माण्हू मना कंदा, इन ब्रह्म कुमारीज़ वटि न वञो। छो? छो जी हिते परमात्मा असांखे खुदि चईंदो आहे कि तव्हांजो शत्रु ई अथव विकार, काम विकार। असांखे परमात्मा खुलो चईंदो आहे कि विकार ही सभिनि खां वॾो तव्हांजो दुश्मन अथव। पहिरियों आहे ये काम विकार, पोइ क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या, द्वेष। त भगवान हिन सृष्टि ते अची करे न असांखे सच्चो ज्ञान ॾेई करे सच जी राह ते हलाईंदा आहिनि, ऐं माण्हू हिन खां रिझंदा आहिनि, पंहिंजे माण्हुनि खे मोकिलींदा ई न, पंहिंजे घर वारनि खे न न न न वञ न वञ, तूं त विकार में वञ, 2-3 ॿार पैदा कर, हुननि खे पाल, सुठो आहे। पर अॼुकल्ह ॾिसो माण्हू पाले थो ॿारनि खे, पाले सघे थो? अॼुकल्ह ॾिसो माण्हू संभाले, छो जी इहो ई समय आहे न, हिन समय विकार ॾाढो, सभु विकार ॾाढा तेज़ी सां आहिनि, जंहिंजे कारण घर घर में, दुनिया में लड़ाई झगड़ो आहे। ॾिसो पहिरियों त असांखे भॻवानु अची करे न चई न हिन विकारनि खे छॾो, हिन समय छो थो अची करे चए? छो जी हिन समय दुनिया में इहे ॾाढो फोर्स सां आहिनि इहे विकार, इन विकारनि जे कारण दुनिया में ॾाढो दुख परेशानी वधंदो ई थो वञे न। पहिरियों त असांखे कोई मना कंदो हुयो, अटो न खाओ, चांवर न खाओ, भाॼियूं न खाओ, भाॼियुनि में बि ईअं आहे, मनो अॼुकल्ह माण्हू चवनि था चांवर खाइण सां बि किडनियूं ख़राब थी थियनि, अटो न खाओ पचे नथो, केरु चयो पहिरियों तव्हांखे ऑइली चीजूं न खाओ? एॾनि सालनि खां माण्हू तरल चीजूं खाए थो। छो जी हाणे हिन समय आत्माउनि में बि शक्ति न आहे त शरीरनि में बि शक्ति न आहे, त जीअं हिन समय तव्हांखे डॉक्टर चए थो कि ये न खाओ, ये न खाओ, तव्हां चओ था छा खाओ? त उहो तव्हांखे ॿुधाईंदा पाणी में तरे करे खाओ, है न? त हिन समय असांखे परमात्मा बि अची करे चए थो कि हाणे हिन समय हिन विकारनि खे छॾो, तॾहिं तव्हांजे जीवन में सुख शांति ईंदी। छो जी अचण वारी दुनिया में निर्विकारी दुनिया आहे, अचण वारी दुनिया में स्वर्ग जहिड़ी दुनिया में माण्हू विकार सां ॿार पैदा न कंदा, पवित्रता जे बल सां पैदा कंदा। अचण वारी दुनिया में सुख शांति ख़ुशी पवित्रता संपन्न दुनिया अचण वारी आहे, त हुन दुनिया में कोई माण्हू क्रोध कंदो ई न, त हाणे खां ई सिखणो पवंदो न भई बिना क्रोध करे कीअं जीवन जीबो आहे। कईअनि जो सभु सुठो आहे, ॿार घर वारा सभु सुठा आहिनि, लेकिन हुननि जी क्रोध करण जी आदत आहे, वो पंहिंजी आदत सां एॾा मजबूर आहिनि कि जबरदस्ती क्रोध कंदा आहिनि, जबरदस्ती माण्हुनि खे फालतू फालतू डांटदा आहिनि, मारदा आहिनि। त इहे आदत छॾाइण लाइ त भॻवानु आयो आहे न। छो जी अचण वारी दुनिया में अहिड़ा माण्हू रही न सघंदा, त अगरि असांखे हुन दुनिया में हलणो आहे त असांखे भॻवानु यही थो चए कि हाणे ख़ुदि खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो, ऐं जो पढ़ो था, जो ॿुधो था, हुनखे सम्झो, हर हिकु ॻाल्हि खे सम्झी करे जीवन में धारण करे हलो, तॾहिं तव्हांजे जीवन में परिवर्तन सुख शांति ईंदो। अच्छा मीठी मीठी सिके नंढे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते वरदान। हर आत्मा जे संबंध संपर्क में ईंदे सभिनि खे दान ॾियण वारा महादानी वरदानी। बाबा चवनि था कि जीवन में कॾहिं बि कोई माण्हू कंहिंसां मिले थो, कोई कंहिंजे घर वेंदो, कोई कंहिंसां मिलंदो, त हर हिक खे लॻंदो मां हिनखे कुझु ॾियां, थींदो आहे न, हिनखे मां कुझु ॾियां। तव्हां वटि कोई नंढो ॿार बि ईंदो न
सदा सोचदो मां हिनखे कुझु ॾियां। माण्हू त ख़र्ची पैसा या कोई चीज ॾींदा आहिनि, लेकिन परमात्मा असांखे चवनि था भले तव्हां कंहिंखे स्थूल चीजूं न ॾियो, है न, लेकिन असांखे हिन समय हर हिक खे छा ॾियणो आहे? सुख, शांति, प्रेम, आनंद। मतलब कोई बि तव्हां सां अचे मिलण त तव्हां हुनखे मुंहुं सुॼाए करे या हुनजी कोई कमी कमज़ोरी खे यादि करे या हुनजे लाइ बुरी सोच रखे न मिलो, है न, भले ई वो इंसान केतिरो बि बुरो आहे, ॾाढो ई तव्हांजो वॾो दुश्मन ई छो न हुजे, त बि वो तव्हां सां अची करे मिले या तव्हांखे नज़र अची वञे त तव्हां मन में चओ भई हिन जो बि भलो थी, हीअ बि सुठी थी वई, है न। हीअं न चओ वरी ही काथां अची वई, हीअ त ॾाढी ख़राब आहे, अरे वरी अची करे कुझु करे न, न उहो न कंदी, लेकिन असांजी सोच सां उहो कंदी, उहा आत्मा जो बि हूंदी। त हिन समय असांखे हर हिक खे छा ॾियणो आहे? सुठी सोच, सुठा बोल। कंहिंखे अगरि असां सुठी रीति ॻाल्हाए, भले तव्हां कुझु न ॾियो, हिकु शब्द ई सुठी भावना सां तव्हां हुन सां ॻाल्हायो, हुनखे ख़ुशि करे कयो, त बि हुन आत्मा खे ॾाढो कुझु मिली वेंदो। न हिन समय माण्हुनि खे खपे ई शुद्धता, शांति, प्रेम, ॿ मिठा बोल, न इहे सभु चीजूं। तव्हां कंहिंखे एॾी सारी प्लेटियूं रखो, ख़र्चियूं ॾियो, लेकिन मन में अगरि तव्हांजे हुनजे लाइ सुठी भावना न आहे, सुठी सोच न आहे, हुनजे लाइ कुझु वैर भावना आहे, जेलसी भावना आहे, त कोई फ़ाइदो न आहे। कई बार ईंदा न, कई माण्हू ईंदा आहिनि, चईंदा आहिनि अरे रखेसि प्लेट, ॾेसि इहे ख़र्ची, न त वरी चईंदी, बसि इहे ॾेसि वञे था। हुनजे साम्हूं माण्हू ॾाढो सुठी रीति ॿाहिरां त ॾाढो सुठो कंदा आहिनि, लेकिन अंदरि खां भावना ख़राब हूंदी आहे, त कोई फ़ाइदो न आहे। तव्हां जॾहिं महात्मा शरीर छॾे वेंदी त उहो थोरी इहे थोरी ॻणंदा कि हा हिन मूंखे प्लेटियूं ॾिनई, ख़र्ची ॾिनई। भॻवान जे अकाउंट में त इहे नज़र ईंदो हिनखे भावना सां प्लेटियूं रखियईं, ख़र्ची ॾिनई। भॻवान वटि भावना ऐड थींदी आहे कि हिनजे प्रति सुठी भावना रखियईं, हिनखे एॾो तंग कयईं, लेकिन त बि हिनजे लाइ सुठी भावना रखियईं, सुठी सोच रखियईं, हिन सां सुठो ॻाल्हायईं, ईअं इहे असां खणी वेंदा। त बाबा जी असांखे चवनि था कोई बि तव्हां सां मिले त हुननि खे इहे ॾियो, सुख, शांति, प्रेम, आनंद, ॿ मिठा बोल। स्लोगन आहे कि जो परमात्मा खे सदा पाण सां गॾु रखंदो आहे, हुन सां गॾु रहंदो आहे, बुद्धि द्वारा हुनजे चेहरे सां संतुष्ट आहे, रूहानियत ऐं प्रसन्नता जी मुस्कुराहट रहंदी आहे। दिलि सां अगरि असां भॻवान खे पाण सां गॾु रखंदा आहियूं न दिलि में, त असांजो चेहरो सदा मुस्कुराहट वारो हूंदो आहे, संतुष्टता नज़र ईंदी आहे हुन आत्मा में। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।